जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं तालके पनोआ किल जे शहर हिंगोरे खां जेको निकिरंदड़ रोड आहे, असीं उते मौजूदु आहियूं। हीअ लिंक रोड हिंगोरे खां वेंदे बशीराबाद, फ़कीराबाद ऐं मुबारकपुर ऐं ठिकराठे ते हीअ रोड लिंक रोड वञे थो पियो। ऐं हिन रोड खे तक़रीबन 12 साल थी चुका आहिनि त हीअ रोड ठहियो आहे। उन खां पोइ हिन जो को बि रिपेयर न थी आहे। ऐं हीअ जेको तव्हां असां तव्हांखे रोड ॾेखारींदासीं, तव्हां उहो पाण ॾिसंदव त हीअ आवाम लाइ कहिड़ो नासूर बणियलु आहे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त हू तव्हांखे रोड जो नज़ारो ॾेखारे। हीअ रोड हंधा हंधा टुटी पियो आहे। तक़रीबन हीअ 20-30 किलोमीटर आहे, पर घटि में घटि 15 किलोमीटर जेको आहे सो हीअ रोड हंधा हंधा टुटी पियो आहे, जेको आवाम जे लाइ वॾो नासूर बणियलु आहे। ऐं आवाम जेको आहे सो बार बार शिकायतूं करे करे थकिजी पियो आहे, पर को बि उनजो ॿुधण वारो कोन्हे। ज़िला इंतिज़ामिया हुजे, तालुका इंतिज़ामिया हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे, को बि उनजी जेको आहे हिन रोड जी सार संभालण वारो कोन्हे। हितां जा चूंडियल नुमाइंदा उहे बि अचनि था, उहे जेके आहे सो इन तरफ़ को बि ख़्यालु ऐं तवजो नथा कनि पिया त हितां जो आवाम कीअं गुज़र सफ़र करे थो। अचो त असां आवाम सां ॻाल्हि ॿोल करायूं। मुंहिंजे ठीकु त असां ॻोठ पुॼंदा, मंज़िल जल्दी पुॼंदासीं। रस्ता लॻा, गाॾियुनि जी हालत लॻी पई आहे। असां बिलाल भुट्टो साहिब खे, मुराद शाह खे, पर ख़ासि करे खुर्शीद शाह खे, पीपी में आहे खुर्शीद शाह माण्हू वाद जेको आहे पीपल पार्टी सिंध में खुर्शीद शाह जे करे असां चवंदा आहियूं। बाक़ी त इन धारे साहिब खे खुर्शीद शाह चवंदा हुआसीं। जेके रोड रस्ता वाह आहिनि पका रस्ता करे वञे, महिरबानी त जीअं माण्हू अवाम खे सहूलियत मिले। कोशिशि कईसीं त हीअ जेके खॾा आहिनि कम से कम वॾा जंहिंमें गाॾियूं फासनि थियूं, ट्रालियूं वग़ैरह, उन्हनि खे त असां फिलअप कयोसीं। असां त हज़ार में अची विया आहियूं। जंहिं महिल अचंदा सिर्फ़ु झाका रस्ते में असां उतां व्हील ठाराए अचूं था, वरी हिते ख़राबु लॻा पिया आहिनि। असां सफ़ा ज़लील थी विया आहियूं, हज़ार में अची विया आहियूं। जेतिरो थी सघे हुकूमत खे असांजी भलाई जो सोचे, अवाम भलाई जो सोचे, महिरबानी करे। असां तकलीफ़ में ॾाढा। रोड जे बारे में इहो ई अर्ज़ु आहे असांजी गवर्नमेंट खे बि ऐं हेठिन साइंसदाननि खे बि त जेको आहे रोड जी आवाम खे वॾी तकलीफ़ आहे अचण वञण में। ॿियो हेॾे ट्रैफ़िक जी बि कान्हे का अहिड़ी का सहूलियत। जॾहिं रोड ठहंदो त का जेको न सहूलियत मौजूदु थींदी। जेको आहे मोटर साइकिल आहे, रिक्शा आहिनि, गाॾियूं आहिनि, आवाम खे वॾी तकलीफ़ आहे रोड जे बारे में। जी साईं, असां परेशान आहियूं। ॿार बच्चो सभु को अचण वञण में वॾी तकलीफ़ आहे। जिते 10 मिंट 15 मिंट परे लॻाइणो त कलाकु लॻी थो वञे। हिंगोरे खां वठी इहा पॉल्यूशन आहे, माना का शइ बि न आहे। ॾिसो तव्हां पाण सां वधीक 2 जॻह चवंदा रिपेयर थी वियो आहे, पर हिन महिल थी का शइ बि कोन्हे का। उहो साॻी पॉल्यूशन में आहे जेको आहे। वधीक हाणे अलाह बहितर कंदो, चवंदा रोड थी वियो आहे, मंज़ूर थियो आहे, ॿुधंदा था अचूं त थियो त अञा का शइ बि कोन्हे। ख़ाली दिला था जेको आहे। रोड जे बारे में साईं असां चवंदासीं हुकूमत जेकी आहे, असां चऊं था सिंध में आहे ई कोन्हे हुकूमत। छड़ो हिकिड़ो माना ड्रामो आहे, जेकी आवाम खे वोट वठण खां पोइ निंड पई था रहनि, पहुचनि था दवा सां सभु कमु थी वियो। मां चवां थो इन खां बहितर आहे उहे सियासत में न हुजनि ऐं नवां चेहरा अचनि ऐं को ख़िदमत जी आवाम जे लाइ ख़िदमत कनि। ऐं अहिड़ा हाल न हुजनि जेके पाण आराम सां निंड्रा कनि था। असां रोज़ु मोटरसाइकिलूं भञी हथनि में का आहे, अलाए कीअं पंहिंजी मज़ूरी कंदा। असां चवंदा अलाह करे को अहिड़ो माण्हू अचे जेको असांजी ख़िदमत करे। महिरबानी तव्हांजी। साईं, असांजे बारे में आहे नासूर त का शइ मोटरसाइकिल बि नथी हली सघे पई। लोड खणो था, लोडनि जा हादसा थियनि था पिया। लोड कंहिं महिल कल्टी थियनि था, कंहिं महिल कीअं था थियनि पिया। वॾो मसइलो आहे असांजे लाइ। तव्हां रोड ॾिसो पाण था पिया अखियुनि जे अॻियां। सॼा उतां खां वठी माना रुॻा झाका आहिनि। ईअं जेका कलाक में शइ पुॼंदी उहा ईअं 3 कलाक वठी थी वञे पई। अच्छा, घणा किलोमीटर पंध ताईं इहो असरु आहे? हे साईं तक़रीबन 3 किलोमीटर थी वेंदो। अच्छा, भगल टुटल? हा, भगल टुटल लॻो पियो आहे जी होसि ताईं। अच्छा, हीअ रोड कैसी ते वञे थो पियो? हे रोड फ़कीराबाद बि वञे थो, ढंडी बि वञे थो पियो, पने अकल खां वठी। अच्छा, हा, इहो रस्तो हे माना जाॾे ताॾे निकिरे थो। आम रस्तो इहो ई आहे। पाणे अलाए 2002 में ठहियो आहे, 2000 मथे ठहियो आहे, उहा ख़ुदा खे ख़बर। बाक़ी हाल त हिन जो हीअ 5-10 साल इहो ईअं लॻो पियो आहे। सफ़ा का शइ कान्हे, न को चवण वारो थियनि, न को ॾिसण चवण ॿुधण वारो आहे को। असां दार करे करे बीह रहिया आहियूं, चुप कयूं वेठा आहियूं। हाल पाण ॾिसो था पिया। अच्छा, हीअ रोड भगल टुट पिया, इन जे बारे में तव्हां छा चवणा आहे? हिन रोड 2 चक्कर माना माप बाप करे आहिनि, 3 चक्कर सिर्फ़ु चवनि था त बसि हाणे ठहंदो, हिन महीने में ठहंदो। पर ॿुधण में त इहो सिर्फ़ु ईअं अचे थो पियो। माना जाकू खां वठी माना इहे पीपुल्स पार्टी वारा हिते अचनि था,
वोट वठी चए रोड ठहंदा ईअं थींदा असांजे ॻोठ जी माहौल अञा तव्हां ॾिसो त अञा तमामु गंदो लॻो पियो आहे हे त हिते बि रोड आहे ॿाहिरियों पर तव्हां अंदरि शहर ॻोठ में ॾिसो नी असांजे में को कमु न थियो आहे का न टप टयल न नाली न को अहिड़ो कमु सिर्फ़ु माना छड़ो आसिरो ॾेई वञनि था हलिया त माना हे कमु थींदो तव्हांजो हीअं थींदो हे टियों चकर रोड माप थियो आहे हा हिकु अधु चकर में न टियों चकर माप थियो आहे वरी हाणे माना छड़ो सिर्फ़ु सरकारी नोटिस ॾेई आहिनि ज़मीन खातेदारनि खे बि त उथो हितां रोड थो अचे हीअं थो अचे माना छड़ो आसिरो ख़ाली रोड आहे ॻोठारनि खे हे कोठो ॻोठ आहे असांजो अॻियों इहे माना सिर्फ़ु नोटिस ॾेई आहिनि त चए असां हे रोड ठाराईंदा हीअं था कयूं हाणे वॾो रोड आयो आहे त हीअं थियो आहे हे रोड जी हालत तव्हां ॾिसो था पाण वरी वॾे रोड जी कहिड़ी ॻाल्हि हूंदी हिन रोड खे पूरो मुकमल सिधो न करे सघियो त अॻे रोड खे छा कंदा नाज़रीन खे इहो ॿुधायो त हीउ रोड कहिड़े सन में ठहियो हुयो हे रोड ठहियो तक़रीबन हिनखे 18-19 साल थी विया आहिनि अच्छा जी उन खां पोइ को रिपेयर न थी आहे वरी न थी आहे हे कमंदार जेके ज़मींदार आहिनि उहे पंहिंजा पैसा भरे पथर जूं ट्रालियूं खाको वठी करे उहो विझी झाका पूरे मिड़े गुज़ारो कंदा आहिनि वरी 2-3 महीननि खां पोइ कमंद जी सीज़न गुज़रंदी आहे वरी साॻी रोड जी हालत हूंदी आहे अच्छा जी सरकारी तरफ़ कोई टेंडर पास थियो हुजे जेको पैसा बसि माना छड़ो पैमाश करे बिल वठंदा वञी बस त हिन रोड जो कमु हलाईंदासीं हेॾे कुझु बि न थियो आहे बाक़ी सुल्तानपुर वारो हाणे शुरू थियो आहे ठहणु बाक़ी हिते त कुझु न थियो आहे असांजो यको पने खां वठी हीअं हलियो वियो हेठि फ़क़ीराबाद ताईं इहो रोड जी इहा हालत आहे भला असांजे नाज़रीन खे तव्हां इहो ॿुधायो त हीउ जेको लिंक रोड वञे थो पियो तक़रीबन इन रोड सां घणा ॻोठ हूंदा हिन सां तक़रीबन 300-400 घर आहे ॻोठ आहे माना 300-400 ॻोठ उनजो आवाम डेली अचे वञे हितां रोज़ गुज़र थिए थो हिते हाणे राति जो फुर थिए थी पई हिन मोरी वटि रोज़ माना चोर वेहनि था अची झाका आहिनि हर को झाका ताड़े अची वेहे थो पियो त हाणे वञे त आवाम काॾे वञे तव्हां पाण ॾिसो था पिया वधीक अच्छा माना त हाणे रोड भॻल हुजण जे करे ग़रीब आवाम लाइ इहो बि नासूर वधी वियो आहे जो माना चोरी चकोरी बि थियनि थियूं पयूं अच्छा फुर बि थिए थी पई फुर बि थिए थी हितां कई माना माल वारनि जो माल खजी थो वञे बकरियूं रिढा अचनि थियूं या रोड सां मोटरसाइकिल ते अचनि था खयूं हलिया था वञनि पोइ का कहिड़ी ख़बर पए त काॾे वियो माल इहो माना आम चोरी जो घणो चकर थी वियो हाणे वञूं था सूरत में किरायो आहे कोन गैस बंदि पेट्रोल महांगो काॾे वञूं अच्छा हा न त कोई घणा साल हिन रोड खे तक़रीबन 5 साल थी विया इहा ई हालत अथसि बसि इहो वैल में पहिरें कीअं ॿिए पेट्रोल आहे शाम जो घर पटाटनि जो किलो बि नथा वठी वञूं महांगाई हा न हिकु रस्तो ख़राबु ॾिसे थो टायर महांगा थी विया जेको 6000 टायर उहो 12000 हे ठिकराठे अच्छा 50 किलो का ठिकराठे ते जी सही ठिकराठे घणो किलोमीटर आहे ठिकराठे हितां ठिकराठो थींदो 40 किलोमीटर 40-45 फ़क़ीराबाद मोड़ खां फिरंदा वञी तव्हांखे त ॾाढो नुक़सान असांखे 10 रुपया बि कोन था बचनि नथा रोज़ी कयूं त बसि मजबूरी आहे छा कजे हा न गाॾी यार तमामु गाॾियूं टुटी वियूं सॼियूं जहिड़ियूं ठारायूं थोरी भॼी थियूं पइनि न साहब जहिड़ियूं ठारायूं थोरी भॼी थियूं पइनि हा रोज़ मिस्त्री नोटूं बसि हेॾो सुबुह ईंदासीं वरी मिस्त्री नोट जेको तव्हां कमायो था सॼो माना गाॾी ते ख़र्च कयो था गाॾी ते ख़र्च बसि घर असां पटाटा बि कोन था वठी वञूं घरों पुछंदा भाॼी छो न वठी आयो बचाई कुझु कोन कमल कमानी चटवा कमल रिम चटवा तव्हांजो छा मुतालबो आहे गवर्नमेंट तरफ़ असां चवंदा रस्तो ठहे ॿियो गवर्नमेंट मुतालबो छा आहे असां त वोट बि गवर्नमेंट खे ॾियूं साईं खुर्शेद शाह खे अच्छा हे तक ई साईं जो आहे सॼो पोइ साईं कॾहिं आहे महिरबानी कई आहे साईं पाण हिन रस्ते सां रोज़ ईंदो आहे मुंहिंजा बाबा रोज़ हिन रस्ते सां इहो हाणे त कलाक ख़ैर लाइ किथे आहे ॾिठो न आहे बाक़ी त इहा हालत हूंदी आहे असां लही हेठि पवंदा आहियूं साईं टपे त पोइ वञूं हा न पुलिस मोबाइल चइजे पोइ बि हेठि लही था बीहूं जॾहिं उहा टपे झाकनि में असांजी भले गाॾी कल्टी थिए त थिए अरसे में ठहियो तव्हांखे यादि हूंदो ज़रूरु असांखे यादि आहे असांखे हाणे ठहियो आहे रोड बसि हा अच्छा उन खां पोइ को बि माना कमु न कोई कमु न थियो आहे का कख जो बि कमु न थियो आहे हाणे एॾा ज़लील थिया जो ॻाल्हि जॾहिं बीमार माण्हू आहे त होसि ताईं पुॼायूं था शहर ताईं त ॿीणो बीमार थी थो वञे अच्छा तव्हां भला केॾा था वञो पिया किथे था वञो असां नर्स वञूं था साईं तक़रीबन नर्स माना हितां हिन रोड सां तमामु घणी आमदन 8 ई पर असांजे घर आमदन आहे रोज़ 24 कलाक असांजो कमु आहे भला करे चूंडियल नुमाइंदनि करे हिन ते बारे में को न कोई कोन आयो आहे कोई कोन आयो अच्छा हा हा कोई कोन आयो आहे बाबा का ॻाल्हि न आहे हा माशाल्लाह तव्हां वज़न बि तमामु घणो था खणो था रखिए ते सर हे त वज़न हिसाब में कुझु बि कोन्हे को असां वज़न खणंदा आहियूं 20 बोरियूं अच्छा रक्शे सिधे रोड ते 20 बोरी पड़े वेंदो भई रक्शे हिसाब सां बसि रस्ते हिसाब सां वज़न खणो ई कोन था रोज़ जो मसइलो आहे असांजो रोज़ सुबुह शाम अचण वञण मसइलो आहे असां लाइ वॾो आधार में अची आऊं का शइ कुझु बि न 2002 में ठहियो आहे का मरमत न थी आहे हिन वक़्त ताईं असल में जॾहिं खां रोड ठहियो आहे उन खां बाद में रिपेयर को कमु थियो ई कोन्हे
असां जेकॾहिं सखर खां हिंगोरे ताईं अचूं था त अधु कलाकु वरी जे हिंगोरे खां पोइ हितो ॻोठ वञूं था त असांखे कलाकु लॻी वञे थो। तमामु तकलीफ़ आहे, तमामु घणी। हिकु त सिंगल रोड आहे, वॾा वॾा लोड अचनि था, ट्रैक्टर ट्रालियूं ते अचनि थियूं, उन खां बाद में ॾाढी तकलीफ़ थिए थी। एमरजेंसी आहे, कुझु बि आहे, अगरि को असां पेशेंट साण आहे त उहो दग में ई अलाह ख़ैरु करे ख़ैर सां अस्पताल ताईं पहुचे। वॾी तकलीफ़ आहे असांखे तमामु घणी रोड जी। घणा साल थिया आहिनि रोड खे? हिनखे तक़रीबन असांजे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल 12 साल थी विया आहिनि, अञा मथे हूंदो। कोई रक़म न थियो, जेको जीअं ठहियो आहे उन खां बाद में कॾहिं बि कोई कमु न थियो। अञा बि ईअं थियो आहे कुझु चंदो करे हे जेके कमदन वारा ट्रालियुनि वारा हलंदा आहिनि उन्हनि चंदो करे थोरो घणो पंहिंजे हिसाब सां कमु करायो हुयो, जेके खॾा खुॾा आहिनि उन्हनि इहो करायो, उन खां बाद में को कमु बि न थियो आहे। जी जी, तव्हांजो मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त जेतिरो जल्दी थी सघे रोड ठही वञे, असांखे वॾी तकलीफ़ आहे। जेतिरो जल्दी थी सघे त असांजो त रोड ठही वञे। इन में असल में हाणे असांजो वॾो छावणी आहे, दग बंदि हूंदो आहे, इन जे करे मुकमल सुवारी जेके बि पने जे हिन पर्स जेके बि इलाइक़ा आहिनि ॿाहिराड़ी जा, हे रोड लॻे थो असांखे। रोड खां घणा ॻोठ आहिनि? तमामु घणा आहिनि साईं, 200-300 ॻोठ आहे। हा, हीउ जेको रोड बगल टुटल आहे ऐं ग़रीब आवाम लाइ नासूर बणियल आहे, इन लाइ तव्हांजो छा चवणु आहे? असां चवणु इहा त हिन ते मालिकी थिए, रोड ठहे, आवाम परेशान आहे। हा, इहो मुतालबो आहे? हा, इहो मुतालबो आहे, ठहे न रोड, मालिकी थिए, पैसा खाई छॾो, वेही था रहनि, बसि कागज़नि में रोड ठही वियो, ठहे इहो ई थो पटियो पियो आहे, सॼो भॻो पियो आहे। हिन रोड खे घणो अर्सो थियो आहे ठहे? हिनखे छा 10 साल थी विया। अच्छा, हुन खां पोइ रिपेयर जो कमु न आयो आहे? न, इहो ईअं पटियो पियो। असांजी राय इहा ई आहे, असांजी हुकूमत खे इहा हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी जेको आहे त असांजो इहो रोड ख़राबु थी वियो आहे, असांखे जेको आहे त ॿीहर रिपेयर करे ॾिनो वञे। ठीकु आहे, असां अचूं था, मतिलबु असांजी ॾाढी ॾुखियाई थी थिए, को पेशेंट वग़ैरह आहे, ठीकु आहे, असां माना टाइम ते नथा हॉस्पिटल वग़ैरह पुॼी सघूं। असांजी सिंधु गवर्नमेंट खे हिकिड़ी, हा, सिंधु गवर्नमेंट खे असांजी इल्तिजा आहे त बराए महिरबानी असांखे पंहिंजो रोड रिपेयर करे ॾिनो वञे, वॾी महिरबानी। अच्छा, तव्हां ॿुधायो कहिड़े सन में ठहियो तयारु? तक़रीबन मुंहिंजो अंदाज़ो आहे तक़रीबन 2004 में ठहियो आहे, जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में ठहियो आहे। जी, 2004 वारे खे तक़रीबन अॼु त 2020 हले थो, माना 16 साल थी विया आहिनि। इन 16 सालनि जे अरसे में माना को रिपेयर जो कमु न आयो आहे? कुझु बि न थियो आहे, पैसा वठी खाई था छॾनि, माना उतां बिल बि पास कराए था अचनि, हिते माना हर को पंहिंजे घर खणी थो वञे पैसा। सम्झो इहा हिते हालति आहे सिंध गवर्नमेंट जी। अच्छा, मां तव्हांखे इहा ख़बर पए थी बाबा हिन रोड जा टेंडर पास थियनि था पिया ऐं उहे साईं चवण हड़प कया वञनि? साईं बिल्कुलु, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, हर कंहिंखे हर शइ जी ख़बर पहुची थी वञे। अगरि बिल वग़ैरह पास था थियनि त उहा बि असांखे ख़बर पहुची थी वञे। हिन जा बिल बि पास थियल आहिनि, पोइ बि माना अञा ताणी हे रोड रिपेयर वग़ैरह न आहे थियो। जेके भला जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे करे तव्हां कदा कुक? साईं खोड़नि खे कई आहे, खोड़नि खे कई आहे, ऐं पाण बि तव्हां गुज़रनि था। जंहिं महिल वोटनि जो दौरु अचे थो तंहिं महिल चवनि था त असां तव्हांखे माना बेरोज़गारनि खे ड्यूटियूं वग़ैरह बि वठी ॾींदासीं, तव्हांजा रोड बि सेट कंदासीं, हर शइ कंदासीं मतिलबु। ऐं असांखे माना का बि इन शइ जी उहा न आहे, का बि माना हिते हुकूमत त आहे ई न। अच्छा, माना ॿियो त सुख जेको ॾिनो, नौकिरी जेको ग़रीब आवाम खे ॾिनो, पर जेका फैसिलिटी आहे उहा बि तव्हांखे न आहे? फैसिलिटीज़ वग़ैरह बि न आहे। अगरि को माना पेशेंट उन तबियत सफ़ा सीरियस आहे त उहो ओसि ताणी खणी था वञनि, तेसि ताणी उन डेथ थी वञे, सिर्फ़ु हिन रोड जे करे। हा, अगरि असांजो रोड सुठो हुजे, ठीकु आहे, उनजे बावजूदि मतां उनखे अलाह ताला ज़िंदगी मौत अलाह ताला जे हथ में आहे, पर मन उनखे मिली सघे हयाती। हे इहा हालति अथव, तव्हां पाण ॾिसो, माना सॼी हीअ आवाम सॼी परेशान आहे सिंध जी। हे असांजा लीडर का शइ न थी कोन्हे, लिहाज़ा लोकल MP MNS जेके असांजा आहिनि, स्पेशली असांजो ट्रांसपोर्ट जो मिनिस्टर साईं नासिर शाह साहिबु, जंहिंजो हीउ हल्को त न आहे, पर हुननि जो हीउ हल्को माज़ी में रहियो आहे, ईंदा रहिया आहिनि, हिते उन्हनि जो सुठो वोट बैंक बि रहियो आहे, ज़ाती असर बि रहियो आहे। उनखां अलावा ॿिया लोकल पीपल्स पार्टी जा जेके क़यादत आहे असां वटि MP MNS, स्पेशली CM सिंध साईं मुराद अली शाह खे रिक्वेस्ट कयूं था पिया, हू इंट्रस्टेड आहिनि, कमु कराईंदा रहिया आहिनि त हीअ काइंडली हिनखे थोरो ॾिसनि। को एॾो वॾो कमु कोन्हे, कुझु 5-6 हिननि जा अहम जेके पॉइंटूं आहिनि जिथां हीउ तमामु ख़राबु थी वियो आहे। हेवी ट्रांसपोर्ट जे करे अगरि थोरो बजट एटलीस्ट अगरि ज़िले जो DC लेवल ते बि अगरि हू कंसिडरेशन कनि त मुंहिंजे ख़्याल में हीउ कमु थी थो सघे पियो। कोई एॾा वॾनि पैसनि जी ज़रूरत बि कोन्हे। लिहाज़ा तव्हां मीडिया वारनि दोस्तनि जे थ्रू अपील कयूं था डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे, उन खां अलावा प्रोफेशनल गवर्नमेंट खे त काइंडली थोरो ध्यानु ॾियनि
लखनि जी तादाद में आबादी मुतासिर थिए थी। ॾींहुं राति माण्हुनि जूं गाॾियूं ख़राबु थियनि थियूं पियूं। जीअं सख़्तु मौसम जो मामलो आहे, तव्हां ॾिसंदा हूंदव काफ़ी गाॾियूं ख़राबु थियनि थियूं, बीठियूं आहिनि, माण्हू सख़्तु तकलीफ़ खे फेस करे रहिया आहिनि। सो काइंडली रिक्वेस्ट कयूं था पिया, महिरबानी करे जेतिरो थी सघे तव्हां मीडिया जे दोस्तनि खे त ही शुक्रिया अदा कयूं था, तव्हां आया हो हिन मामले खे उथारियो आहे। सो रिक्वेस्ट कयूं था ॿीहर गवर्नमेंट खे त काइंडली जेतिरो थी सघे कोशिशि कई वञे। कोई एॾो वॾो इशू कोन्हे, हल थी सघे थो पियो, ॾींहंनि जे अंदरि हल थी थो सघे पियो। महिरबानी। असांखे इहे बि ख़बरूं थी पियूं आहिनि त कुझु जेको आहे सो दफ़ा हिन जो टेंडर पास कया विया आहिनि, पर उहे सिर्फ़ु कागज़ कारवाई में कया विया आहिनि ऐं उन में रिपेयर जो कोई न थियो आहे। ऐं उन खां अलावा इहा बि असांखे ख़बरूं पियूं आहिनि त असांखे चवाणी जेके कमंदार आबादगार आहिनि वॾा वॾा, उहे पाण में चंदो करे 2-3 लख गॾु ख़र्चु करे उहे हिन ते रोड ते रिपेयर कंदा आहिनि। इन जे बारे में तव्हां छा चवंदो? जेसीं ताईं लीगली टेंडर मंज़ूर थियो आहे, वर्कआउट थियो आहे, पैसा आया न आया आहिनि त तव्हां मीडिया जे दोस्तनि खे मालूम हूंदो या जेके ऑफिशियल्स आहिनि उन्हनि खे मालूम हूंदो। छा आहे का एग्ज़ैक्ट ॻाल्हि चई कोन थी सघिजे। बाक़ी जेसिताईं तव्हां ॻाल्हि कई कमंद जे आबादगारनि जी, मां पाण उन में मौजूदु हुयुमि। असां मीटिंग को ठाही हुईसीं। अॻियां ॻोठा तव्हांखे मालूम आहे, उमर बुलड़ो ऑफिशियली नालो आहे हुनजो। उते कमंद जा आबादगार कुल काल कया विया हुया, मां पाण पार्टिसिपेट कयो हुयो। उन्हनि खे तमामु असां वरी कोशिशि कई हुईसीं, ज़ाती तौर ते असां चंदो करायो हुयोसीं। 1000 रुपयो फ़ी आबादगार ते मूं रखियो, इहा सजेशन मुंहिंजी हुई। सो तक़रीबन कोई 60-70 हज़ार रुपया थिया हुया। असां वीज़ ॿुधा, अवाम जा वीचार ॿुधा, उन्हनि सां वरी हुननि चयो त असां सां वरी नासूर थियल आहे। हुन सिंध गवर्नमेंट खां अपील कई आहे, मुतालबो कयो आहे त असांखे जल्द खां जल्द रोड ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन मुनवर रहियो सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनो आकिल। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.